जी नाज़रीन अस्सलाम वालेकुम। असां ये तव्हां सोशल मीडिया के ज़रिए जो लाइव तव्हां सां ॻाल्हि ॿोल कयूं पिया जो कुछ ॾींहं पहिरियां बांदी भरिसां जो ॻोठु आचर खान जमाली जिते नौजवान वाहिद बख़्श जमाली जो कराची में मज़दूरी कंदो हो ऐं उनखे जेको आहे खंघि थियण जे करे बुखार थियण जे करे हिकिड़ो शक ज़ाहिर कयो वियो सिहत खाते टीम तरफ़ां जेको आहे हिनखे कोरोना वायरस जो शक आहे जंहिंखे हितां ॻोठ खां नवाबशाह अस्पताल स्पेशल वार्ड मुंतक़िल कयो वियो जंहिंजूं रिपोर्टूं करायूं ऐं मुंहिंजी हीअं नवाबशाह जो डॉक्टर आहे डॉक्टर फोकल पर्सन आहे डॉक्टर दौलत जमाली सां ॻाल्हि ॿोल थी आहे उन मुबारकबाद ने ॿुधायो आहे त वाहिद बख़्श जमाली खे कोरोना वायरस कोन्हे को ऐं जेके असां टेस्टूं करायूं आहिनि उहे तमामु नेगेटिव आहिनि। हींअर मूंसां वाहिद बख़्श जमाली जो भाउ एजाज़ जमाली मौजूदु आहे। असां एजाज़ सां ॻाल्हि ॿोल कयूं था त एजाज़ छा वाहिद बख़्श खे तव्हां ॻोठु आहियो तुंहिंजी तकलीफ़ कहिड़ी हुई? कराची जो मज़दूरी लाइ पर मज़दूरी कोन मिले त उतां खां पोइ वापसि आयो त हिनखे खंघि हुई। खंघि जे करे ॻोठ में दहशत फैलिजी वियो थी। कराची मां आयो आहे हिनखे मतिलबु त कोरोना वायरस इन शक मुताबिक़ पोइ असां ॻाल्हि कई रईस अब्दुल वाहिद जमाली सां उन टीम मोकिली टीम सर्वे करे मुंहिंजे भाउ जूं टेस्टूं बि कयूं ऐं हुनखे नवाबशाह अस्पताल में वार्ड में रखियो वियो 48 कलाक जेसिं हुननि जूं टेस्टूं अचनि। हुनजी टेस्टूं न अचण बाद हुन जूं टेस्टूं हींअर नेगेटिव आयूं आहिनि ऐं हींअर हुनखे छॾींदा अस्पताल मां घर अचण। असां इहा बांदी वासियुनि खे ख़ुशख़बरी था ॾियूं ऐं जेको ख़ौफ़ जो फिज़ा उन काइम थी माहौल काइम थी वियो फिज़ा थी हुई त वाहिद बख़्श जमाली खे कोरोना वायरस आहे ऐं बांदी घुमियो आहे पंहिंजे ॻोठ वारनि सां मिलियो आहे। थी सघे थो ॿिनि माण्हुनि खे बि कोरोना वायरस हुजे। हीअ फोकल पर्सन डॉक्टर दौलत जमाली सां मुंहिंजी हाणे ॻाल्हि ॿोल थी आहे उन चयो त जेके बि रिपोर्टूं वाहिद बख़्श थियूं उन तमामु नेगेटिव आहिनि ऐं वाहिद बख़्श खे कोरोना न आहे ऐं बांदी वासी जे ख़ौफ़ में मुब्तला हुआ उनखे हाणे घुरिजे थो पंहिंजी ख़ौफ़ मां ॿाहिरि निकिरणु ऐं टेस्टूं जेके तमामु नेगेटिव आहिनि ऐं सभिनी दोस्तनि खे इहा इल्तिजा आहे त दुआ घुर त पंहिंजे बांदी या आस पास में जेके आहिनि को बि अहिड़ो केस ज़ाहिर न थिए ऐं जिते बि केस ज़ाहिर आहिनि सभिनी खे रब पाक सिहतयाब करे ऐं सिंध सलामत साथ सलामत।